अस्सलाम वालेकुम दोस्तों कुछ ॿार अहिड़ा हूंदा आहिनि जिन खे पढ़ण जो शौक़ु त ॾाढो हूंदो आहे, पर किताब वठणु उन्हनि जे वस जी ॻाल्हि नाहे हूंदी। अॼु हिकु अहिड़ो ई किसो अव्हां जी समाअतुनि जे नज़र कंदुसि। दोस्तों, हिकु 8 सालनि जी छोकिरी जॾहिं स्कूल वञण लाइ तयारु थी त पंहिंजे पीउ खे चवणु लॻी, बाबा साईं, मूंखे 50 रुपया ॾियो, मूंखे किताब वठिणो आहे। टीचर बि क्लास में हाणे वेहणु नथी ॾिए। छोकिरीअ जे पीउ रोज़ जीअं दिलासो ॾिनो, पुट सुभाणे ॾींदुसि। हिकु ॾींहुं छोकिरी स्कूल भरिसां हिकु किताबनि जे दुकान ते पहुती ऐं दुकानदार खे चयईं, चाचा मूंखे हिकु किताब ॾियो। मुंहिंजो बाबा कुझु ॾींहंनि में मज़दूरी ते वेंदो, उतां जेके पैसा आणींदो मां तव्हांखे 50 रुपया ॾेई वेंदसि। मूंखे किताब जी सख़्तु ज़रूरत आहे, छाकाणि त टीचर किताब सवा क्लास में वेहणु नथी ॾिए। दुकानदार उहो ॿुधी पंहिंजे अखियुनि जा ॻोढ़ा न रोके सघियो ऐं छोकिरीअ खे चयाईं, पुट किताब तोखे ॾियां थो, पर वाइदो कर वरी कंहिंखां बि ईअं किताब न घुरजां, छो त हीअ दुनिया वॾी ज़ालिम आहे, मौक़े जी तलाश में हूंदी आहे ऐं मौक़े जो इंतज़ारु हूंदो अथसि। त खुदारा, गवर्नमेंट स्कूल हुजे या प्राइवेट स्कूल, लखें रुपया महीनो खणंदड़ उस्ताद जेकॾहिं को मिसकीन किताब नथो वठी सघे या स्कूल जी फीस नथो ॾेई सघे त उनखे स्कूल मां कढण बजाए उन जी मदद कयो, त जीअं उन ई शागिर्द में हौसलो पैदा थी सघे।